ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 37 अध्याय जे 3 भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे भूमासुर जे वध करण वारी लीला ॿुधाइनि था। तंहिं बाद अध्याय 38 जे पहिरें भाग में पाण ॾिठो त राजा परीक्षित खे महाराज सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त जॾहिं अक्रूर जी मथुरा खां वृंदावन ॾांहुं वञण लॻा, तॾहिं मन ई मन में ॾाढा ख़ुशि थियण लॻा त उन चइननि जी धूल जो दर्शन करण लाइ मिलंदो, जिन चइननि जी धूल खे हासिल करण लाइ स्वयं ब्रह्मा महादेव ऐं घणा ई रखेश्वर ऐं देवताऊं तरसनि पिया। अॼु मां उन पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन कंदसि। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 38 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त जहिड़ी तरह पापी सत्संग करण सां कृतार्थ थिए थो, तहिड़ी तरह अक्रूर जी बि पंहिंजो भाग सम्झनि पिया ऐं चवनि पिया त अॼु मुंहिंजो भाग जाॻियो आहे जो कंस मूं खे श्री कृष्ण चंद आनंद कुंड जे वठण लाइ मोकिलियो। उन बहाने सां मां बि मोहिणी मूरत जी सोह ॾिसी घणनि जन्मनि जे पापनि खां छुटी अखियुनि जो फल पाईंदसि। न त मूं अहिड़े पापीअ खे जो संसारी माया ॼार में फाथल आहे, उन पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन किथे मिले थो। इहा सभु संजोग उन वेंकटनाथ जी क्रिया सां थियो आहे। राजा कंस मूं ते ॾाढी दया कई जो मूं खे हिन कम वास्ते मोकिलियो। जंहिं आदि पुरुष भॻवान काली नांग खे नाकोली विझी पाण मथसि वेठो नंद जूं गायूं चारे गोपियुनि सां रास मंडल में लीला कई ऐं देवताउनि जे वास्ते 3 कदम पृथ्वीअ जा राजा बलीअ खां दान वरिता। देवलोक जो राज इंद्र ऐं ॿियनि देवताउनि खे ॾिनो, सो वेंकटनाथ पंहिंजा बाल चरित्र ब्रजवासियुनि खे ॾेखारे घणनि क़िस्मनि जा सुख उन्हनि खे ॾिए थो। जिन चरणनि जे दर्शन वास्ते लक्ष्मी ऐं नारद मुनि, मारकुंडे रखेश्वर, अम्बरीक रखेश्वर ऐं ॿिया वॾा वॾा रखेश्वर ऐं महात्माऊं हमेशह इच्छा रखनि था, उन्हनि चरणनि जो दर्शन ऐं स्पर्श सहज सां ग्वाल बालनि ऐं गोपियुनि खे मिले थो। तंहिं करे वृंदावन वासियुनि जो वॾो भाग सम्झणु घुरिजे। अॼु मूं खे चङा चङा सुगण ॾिसण में अचनि था। हरण मुंहिंजे साॼे पासे खां खाॿे पासे वञनि था। तंहिं करे ज़रूरु मूं खे वेंकटनाथ जो दर्शन मिलंदो। हे मन, उहो आदि पुरुष अविनाशी सभिनी खां अॻे हो ऐं महापल्य थियण ते बि हू रहंदो। संसारी पुरुषनि खे भवसागर पार लंघाइण वास्ते ऐं दैतन ऐं अधर्मी मनुष्यनि जे मारण ऐं पृथ्वी तां बार उतारण वास्ते
पंहिंजी मर्ज़ीअ सां हुन आदि पुरुष भॻवान अवतार वरितो आहे। उन जो भेद ऐं महिमा को बि ॼाणी नथो सघे। उहो अंतर्यामी सभिनी भलनि ऐं बुरनि जे पैदा करण वारो संसारी माया खां अलॻि आहे। उनखे सतो गुण, रजो गुण ऐं तमो गुण नथा व्यापनि। वृंदावन जी महिमा वेंकट खां बि ज़्यादा ॼाणी ग्वाल बालनि खे ब्रह्मा ऐं शिवजीअ खां घटि न सम्झणु घुरिजे। दैतनि खे बि वॾो भाग्यवान सम्झी परमेश्वर जी दया उन्हनि ते बि ॼाणणु घुरिजे, छो त जॾहिं वेंकटनाथ उन्हनि खे पंहिंजे हथनि सां मारे थो तॾहिं उन्हनि खे वेंकट धाम रहण जे वास्ते मोकिले थो, जिते हज़ारनि वरियनि जी तपस्या करण वारो बि नथो पहुचे। रावण, हिरणाक्ष ऐं ॿिया जेके उन जे हथ खां मुआ आहिनि उहे इन ॻाल्हि जा शाहिद आहिनि, छो त श्याम सुंदर जे डप खां उन सां दुश्मनी रखण वारनि खे यानी रावण वग़ैरह खे राति ॾींहुं पंहिंजे प्राण जो डपु रहियो थिए। कंहिं बि घड़ीअ में श्री श्याम सुंदर जो स्वरूप उन्हनि जे चित खां परे न थे रहियो। तंहिं करे हू हर घड़ी हर पल छिन छिन खन खन श्री श्याम सुंदर जो ध्यानु धरींदा रहंदा हुआ ऐं आख़िर मुक्तिअ खे प्राप्त थिया। ॾिसो, मुंहिंजो वॾो भाग उदय थियो, जंहिं रूप जे ॾिसण वास्ते वॾा वॾा जोगी ऐं महात्माऊं टिनी लोकनि जी चाहना रखनि था। तंहिं मोहिणी रूप खे ॾिसी मां पंहिंजो जनम सजायो कंदसि ऐं पहिरियां ई ग्वाल बालनि खे जे राति ॾींहुं वेंकटनाथ जो दर्शन करे रहिया आहिनि तिन सभिनी खे दंडवत कंदसि। वरी पंहिंजो सर हर चरणनि ते रखी या दूर पंहिंजे मथे ते रखंदसि, जा दूर ब्रह्मा ऐं ॿियनि देवताउनि खे बि जल्द नथी मिले। जॾहिं हू वेंकटनाथ दीनानाथ भक्त खे मुक्ति ॾियण वारो दया करे पंहिंजो हथ मुंहं ते रखी मुंहं खे उथारींदो, तॾहिं मां पाण जहिड़ो कंहिं तपस्वी या ज्ञानीअ जो भाग की न सम्झंदसि। पर मां हिकिड़ी ॻाल्हि खां ॾाढो डिॼां थो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 38 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, अचो त पाण सुभाणे जी कथा में ॾिसूं त अक्रूर जी कहिड़ी ॻाल्हि खां डिॼनि था। सभई चयो जय श्री हरि। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।